वालेकुम दोस्तों, अज मां आया अयूब साहब जी पंहिंजी बनी में हींअर साईं मौलवी साहब असां सां गॾु आहे। पोइ अयूब भाउ असांजो गॾु आहे। ॾिसो था तव्हां, ॾिसो बनी बारो इहे आहिनि ग़रीबनि जा हाल असांजा। ॾिसो था तव्हां, माशाल्लाह हे ग़रीब आहे। ॾिसो साईं, हे ग़रीब आहे, एॾी सारी बनी अथसि, अञा ग़रीब आहे। ॾिसो था न तव्हां। हा साईं, तव्हां कुझु फरमायो। अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह पंहिंजी ॾींदी आहे शायरा हिन खे बख़्शे ॾींदो। अल्लाह हा, अल्लाह गंज ॾींदो माशाल्लाह। अल्हम्दुलिल्लाह, फसल बड़ी सुठो आहे, शुक्र आहे माशाल्लाह। हलो साईं, हलो तव्हां अॻियां थियो। हलो साईं, हलंदा हलो अॻियां बि थोरो दीदार करायूं बनी खे। अयूब साहब तव्हां बि अचो थोरो अॻियां। भाउ अचूं था साईं साहब। ॿिया साईं ॿुधायो अयूब, तव्हांजो छा कारोबार आहे? साईं मां नेट जो कमु कंदो आहियां, जहिड़ो हल्को फुल्को। तव्हां वांगुरु अमीर न आहियां, ज़मीननि जो मालिक न आहियां साईं मां। अच्छा साईं। ॿिया ॿुधा साईं, ख़ुशि आहियो? तोसां चङे भले हो? अमन अल्लाह दी महिरबानी। हाँ साईं, ॿार अञा घणे ऑफिस थियनि था? तोसां पढ़ाईंदे रहे घणे साल थियनि तोसां उहे था पढ़ाईंदे? तक़रीबन अल्हम्दुलिल्लाह 18 साल थियनि। हा, घणे ॿार ऑफिस थियनि? हाफ़िज़ अञा कान थियनि, बाक़ी नाज़रा माशाल्लाह काफ़ी बाल पहुचा कनि 20-25 छोकिरे। हा अल्हम्दुलिल्लाह के हाफ़िज़ भी थीने पन माशाल्लाह। हे नमाज़ पढ़ते पिन साईं? अल्हम्दुलिल्लाह माशाल्लाह। साईं यकीन करो, मेरे को वॾी ख़ुशी थी है जॾहिं गुण तुसां आयो। अल्लाह ॿुधो न, तुसां जॾहिं गुण आयो माशाल्लाह, ॿारनि को शौर थिया आहे, पढ़नि लिखनि था, क़ुरान शरीफ़ पढ़नि था, नमाज़ पढ़नि था। इन ते करे मेरे को वॾी ख़ुशी है। कसम ते तुसां आयो ॿारनि को माना कुझु त सेखारींदे, पर असांजे ॿार सॼी उमिरि ईअं ई क़ुरान शरीफ़ त पढ़नि, भला स्कूल न पढ़नि था साईं। शहर में आयो न तव्हांजा त अञा वधीक असां खां पढ़ंदा हूंदा। शहर में त वधीक शौर आहे बाबा। शहर में आहे, ॾिसो शहर में त पढ़ाई आम आहे न। हिते ॻोठनि जी ॻाल्हि कयां थो, भला स्कूल माण्हू न पढ़ी सघे, मिसाल ॻाल्हि आहे साईं। हा साईं, पर क़ुरान शरीफ़ त पढ़े न, अल्लाह जो कलाम त पढ़े न साईं। अल्हम्दुलिल्लाह हिननि खे अल्लाह ईमान ॾिनो आहे। ॿार बचड़ा बि पंहिंजा पढ़ाइनि था, पर पाण बि अल्हम्दुलिल्लाह नमाज़ बि पढ़नि था। माशाल्लाह माशाल्लाह, को रहमत थिए असांजे ॻोठ ते को। अल्हम्दुलिल्लाह हाणे ख़ुशि नसीब आहे। हा साईं, उते बि साईं पढ़ाए सघो था। उते इल्मु त अञा वधीक आहे शहर में। उते पढ़ाए सघूं था। मां ॻोठ जी ॻाल्हि कयां थो हिकिड़ी। ॾिसो पहिरीं ॿार पढ़ंदा हुआ, जॾहिं खां साईं आयो आहे त ॿार नमाज़ पढ़नि था, क़ुरान शरीफ़ पढ़नि था, त इहो सुठी ॻाल्हि आहे न। हाफ़िज़ रखण सां त हर शइ ॾिसो न माशाल्लाह। तव्हां न, मां तव्हांजो बि छाजन वॾो थोराइतो आहियां, ख़बर अथव। तव्हां ॻोठ में साईं खे घुरायो आहे, पंहिंजो आहे साईं, पंहिंजी ज़ात भाई आहे, ऐं पंहिंजो माइट बि आहे। तव्हां साईं खे घुरायो आहे, साईं हिते माशाल्लाह ॿारनि खे दिलि सां ऐं ख़ुलूस सां ॿारनि खे पढ़ाए थो, करे थो। ऐं तव्हां साईं जी मदद कयो था मसीह ठाहिण में, कुझु बि अलाह जी राह में कुझु बि माण्हू ॾींदो आहे, उनखे सवाबु मिलंदो आहे, न वधाए ॾींदो मालिक हुनखे। साईं जमायत जी दिलि बि ॾाढी हाणे ख़ुशि थी आहे अल्हम्दुलिल्लाह। चवंदा मुस्लमान बि असां हाणे थिया आहियूं, मस्जिद बि हाणे असांजी आबाद थी आहे, बच्चा बि असांजा हाणे कामयाबु आहिनि माशाल्लाह माशाल्लाह। अल्हम्दुलिल्लाह मस्जिद आबाद, असांजा सभु ॻोठ आबाद आहे माशाल्लाह साईं माशाल्लाह। साईं हलूं था हाणे पाण ॻोठी तरफ़। ॿुधो न साईं, बसि हाणे ज़मीनूं ॾिठियूंसीं थोरो। हिन वक़्तु सीउ बि घणो लॻो पियो आहे माशाल्लाह, मौसम बि भलो लॻो पियो आहे। ॾिसो था तव्हां मौसम, ॾिसो था मौसम माशाल्लाह केॾो भलो। अॼु हवा बि लॻी पई आहे माशाल्लाह माशाल्लाह। अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह।